अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहियो HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। HRJDO न्यूज़ जे रिपोर्टर दिलदार चांडियो जी सकरंड लॻ ॻोठ नसीर उंडड़ में इकरा वेलफेयर क्लिनिक तरफ़ां सुल्तान उंडड़ डॉक्टर गुलाम हुसैन ख़ास किलीअ जे सहकार सां डॉक्टर गुलाम नबी उंडड़ पारां ॻोठ नसीर उंडड़ में मुफ़्त मेडिकल कैंप लॻाई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी चकास करे 800 माण्हुनि खे मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते डॉक्टर गुलाम नबी उंडड़ यकीन ॾियारियो त असां इलाइक़े जे ग़रीब आवाम सां गॾु आहियूं ऐं ॻोठाणे जो ताउन रहियो त इंशाअल्लाह हर 15 ॾींहं कैंप लॻाईंदासूं। वधीक ॾिसूं था दिलदार चांडियो जी हीअ रिपोर्ट। रहंदो नाम अल्लाह जो, बाक़ी खुल्फना अजाई अना आहे हिन इंसान खे। इंसानियत जे नाले सां जेको कमु कयो वञे उन जो को बि मिसाल थो मिले ऐं जेतिरो थी सघे इंसान जी ख़िदमत कई वञे। असां पंहिंजे हिन कैंप जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त अवेयरनेस ॾियणु आहे त ग़रीब माण्हू जेके इलाज लाइ परेशान थियनि था, डॉक्टर जी फीसूं अफोर्ड नथा करे सघनि, उहे माण्हू जेके महांगियूं दवाऊं नथा ख़रीद करे सघनि। असांजे कैंप जो मक़सदु इहो आहे सिर्फ़ु उन ग़रीब माण्हू जी ख़िदमत करणी आहे जेके इलाज लाइ परेशान आहिनि। उन्हनि खे डोर टू डोर पैगाम था ॾियूं ऐं दवाऊं ॾियूं पिया। इनशाअल्लाह असांजो नंढो कमु नंढो नेकी जो कमु अल्लाह पाक क़बूल कंदो। ऐं असां गुज़ारिश कयूं था हिते सरंदे वारे माण्हुनि खे त बराए महिरबानी असांजी 15 रोज़ कैंप लॻंदी, जेतिरो तव्हां खां सहकार थी सघे असां सां मदद कयो ऐं हिन माण्हुनि खे जिन ग़रीबनि खे इलाज जे लाइ परेशान थिया उनजी ज़िंदगी लाइ ऐं उनजे ख़ुशियुनि लाइ कुझु न कुझु क़दम कयो। दिलदार साहब जी महिरबानी आहिनि जिन लड़ी अची असांजे कैंप में असांजे नंढे हिन प्रोग्राम में शिरकत कया। लख कुर्ब दिलदार साहब जी। वधीक ख़बरुनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।